नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। न वक्त कंडियारो मां ख़बर ॾींदड़ 9 महीना अॻु क़त्ल थियल नौजवान शाहजहान चौहान केस जो मुख्य जवाबदार मोहब्बत देरो वासी इख्तियार सोलंकी पुरस्कार नमूने फौत वारसन पारां क़त्ल जो इल्ज़ाम। नौजवान जो लाश कंडियारो अस्पताल आंदो वियो। इंतजामिया बिना पोस्टमार्टम बाद लाश वापस रवानो करे छॾियो। इख्तियार सोलंकी जे फौत थियण जो इतला फोन ते ॾिनो वियो। चयो वियो त लाश गुलारची अस्पताल में पयल आहे। मामे जो चवण आहे त शाहजहान चौहान क़त्ल खां पोइ असांजो नौजवान 7 महीननि खां मुसलसल गुम हो। अॼु लाश ॾिनो वियो आहे। गफ़ार खान ॾहराज ऐं संदसि पुटनि नौजवान इख्तियार सोलंकी खे मारायो आहे। 9 महीना अॻु नौजवान शाहजहान चौहान खे क़त्ल कयो वियो। गफ़ार ॾहराज इख्तियार सोलंकी समेत 7 ॼणनि खिलाफ केस दाखिल थियल हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।